Chemistry class 9 बाब पंजो फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक चौथों हिस्सो पहिरियों लिक्विड स्टेट आया केमिस्ट्री जो उस्ताद नजुल चन्ना अवां के सिमरन लाइन स्कूल में भलीकार अॼोके लेक्चर जो मौज़ू आहिनि लिक्विड स्टेट ऐं असां हुन में पढ़ंदासीं लिक्विड कैरेक्टरिस्टिक्स लिक्विड स्टेट The liquid state is the intermediate between gaseous and solid states. नहरी ऐं गैस वारी हालत जे विच वारी हालत जेका हूंदी आहे उनखे असीं चवंदा आहियूं लिक्विड स्टेट. इट डज़ंट हैव फिक्स्ड शेप. उनखे पंहिंजो मुक़ररु शेप कोन हूंदो आहे, शिकिल कोन हूंदी आहे. मिसाल जे तौर ते जहिड़े बि ॾिसो कंटेनर में असां लिक्विड खे रखूं था त लिक्विड उन कंटेनर जहिड़ी शिकिल हासिलु करे थो. त उनखे को मुक़ररु शेप कोन हूंदो आहे बट कैन रिटेन इट्स स्पेसिफिक वॉल्यूम. पर उहो पंहिंजो हिकिड़ो मुक़ररु मिक़दारु जेको आहे उहो रखंदो आहे. मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां हिकिड़ो गिलास पाणीअ जो जग में विझो त उहो वॉल्यूम उनजो वधी कोन वेंदो, सॼे जग खे कोन विलारींदो, पर उहो वरी बि जग जे अंदरि साॻियो ई हिकिड़े ई गिलास जेतिरो वॉल्यूम, मिसाल जे तौर ते 25 ml जो गिलास आहे त उहो अंदरि 250 ml जो गिलास आहे त जग जे अंदरि पिणु उहो साॻियो ई 250 ml ई हूंदो. जीअं गैस हुई उनजो स्पेसिफिक वॉल्यूम कोन हुयो. गैस जेकॾहिं हिकिड़े कंटेनर में जेकॾहिं उहा 250 ml जॻह विलारे पई त उहो वरी जेकॾहिं तव्हां कंहिं उनखे वॾे कंटेनर में रखो, जेकॾहिं उहो 100 ml जो आहे त उहा गैस जेका आहे उन सॼे ई कंटेनर खे अंदरि भरे पई छॾे, यानी उनखे पंहिंजो स्पेसिफिक वॉल्यूम बि कोन हुयो. त हीउ जेको लिक्विड हूंदो आहे उनखे पंहिंजो स्पेसिफिक वॉल्यूम हूंदो आहे. ईअं कॾहिं बि कोन थियो आहे त तव्हां कुकिंग ऑइल जेको वठंदा आहियो, खाइण वारो तेल, उहो तव्हां वठी वञो 1 लीटर ऐं घर ॾे तव्हां पहुचो त उहे 2 लीटर थी वञनि. ईअं कॾहिं बि कोन थींदो आहे. या तव्हां जेकॾहिं उन 1 लीटर ऑइल खे उन गुगीअ मां कढी वॾे थांव में कंहिं में रखो त उहो सॼे खे भरे, ईअं कोन थींदो आहे. पर गैस ईअं हूंदी आहे. मिसाल जे तौर ते तव्हां सिलेंडर जेको आहे गैस जो घर भराए आया आहियो, हाणे उन सिलेंडर खे अचे तव्हां घर जे कमरे में खोलियो त उहो सिलेंडर गैस जो सॼे घर जे कमरे खे भरे छॾींदो, सॼे घर जे कमरे खे वालारींदो. हर पासे तव्हांखे उन गैस जी स्मेल ईंदी. छो त गैस खे पंहिंजो स्पेसिफिक वॉल्यूम कोन हूंदो आहे. जेतिरी जॻह मिलंदसि ओतिरी जॻह गैस जेका आहे विलारींदी आहे. इन जो सबबु इहो आहे त लिक्विड जेको हूंदो आहे उनजा मॉलिक्यूल हिक ॿिए सां ॻंढियल हिक ॿिए सां वेझो हूंदा आहिनि, उन्हनि जे विच में हिकिड़ा मज़बूत बांड हूंदा आहिनि. पर जेका गैस थींदी आहे उन्हनि जा हिक ॿिए सां एतिरा मज़बूत बांड कोन हूंदा आहिनि. उहे हिक ॿिए खां मॉलिक्यूल परे परे हूंदा आहिनि. सो उन्हनि खे जीअं जॻह घणी मिलंदी तीअं उहे तमामु घणो हिक ॿिए खां परे हलिया वेंदा. उन्हनि जी हरकी तवानाई पिणु घणी हूंदी आहे. According to the kinetic molecular theory, liquid state shows following characteristics. Kinetic molecular theory मूजिबि लिक्विड वारी जेका हालत आहे उन जूं हेठियूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि. नंबर पहिरियों, the molecules of a liquid are randomly arranged like gases. पाणियाठ जा जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि उहे गैसुनि वांगुरु बेतरतीब हिक ॿिए सां ॻंढियल हूंदा आहिनि. हीअ ॾिसो गैस जा मॉलिक्यूल आहिनि, तरतीब में कोन्हनि के. तव्हांखे ईअं ई लिक्विड जा मॉलिक्यूल बि तरतीब में नज़र न ईंदा, पर सॉलिड जा मॉलिक्यूल हिकिड़ी ख़ासि अरेंजमेंट में हूंदा आहिनि, उहे तरतीब वार हूंदा आहिनि. नंबर ॿी कैरेक्टरिस्टिक्स हीअ आहे, द मॉलिक्यूल्स ऑफ लिक्विड्स हैव लेस काइनेटिक एनर्जी देन गैसेस. पाणियाठ जे मॉलिक्यूल्स जी हरकी तवानाई गैसुनि वारे मॉलिक्यूलनि खां घटि हूंदी आहे. चवण जो मतिलबु इहो आहे त गैस जा जेके मॉलिक्यूल आहिनि उन्हनि जी हरकी तवानाई वधीक हूंदी आहे, लिक्विड जी हरकी तवानाई घटि हूंदी आहे, सॉलिड जे ज़रड़नि जी हरकी तवानाई अञा घटि हूंदी आहे. इन जे करे तव्हांखे छा गैस जा जेके मॉलिक्यूल आहिनि उन्हनि में घणी हरकत हुजण जे करे उहे तव्हांखे हिक ॿिए खां परे परे महसूसु थींदा. पर लिक्विड जा मॉलिक्यूल घटि काइनेटिक एनर्जी हुजण जे करे उहे तव्हांखे हिक ॿिए जे वेझो ॻंढियल नज़र ईंदा. इन जे करे जेको लिक्विड आहे उहो पंहिंजो वॉल्यूम रिटेन करे सघंदो आहे. सॉलिड जा जेके वरी मॉलिक्यूल आहिनि या ज़रा आहिनि उहे हिक ॿिए जे तमामु घणो वेझो गुथियल हूंदा आहिनि, तमामु घणो, एतिरा जो उन में तव्हां का शइ
उन जे विच में तव्हां का शइ टपाईंदो त उहा सॉलिड मां आसानी सां गुज़री कोन सघंदी। पर लिक्विड जा मॉलिक्यूल लूज़ली अटैच हूंदा आहिनि, काइनेटिक एनर्जी घटि हूंदी आहे पर सॉलिड खां वधीक हूंदी अथसि। तंहिंजे करे उन में असां जेकॾहिं लिक्विड में अंदरि आङुर ॿोड़ियूं त मॉलिक्यूल उन जे आङुर खे न रोके सघंदा, उन जे अंदरि टपी वेंदो। पर इन ई लिक्विड खे जीअं पाणी आहे उनखे बर्फ़ कयो त उन्हनि जी काइनेटिक एनर्जी अञा घटिजी वेंदी, उहे हिक ॿिए सां अञा घणो वेझो अची वेंदा। उन्हनि जी जेका अरेंजमेंट आहे उहा तमामु घणी टाइट हूंदी आहे, तरतीब हूंदी आहे, त उन में आङुर टपाइण या मॉलिक्यूलनि खे परे करणु आसान कोन हूंदो आहे। टीं कैरेक्टरिस्टिक्स इहे द लिक्विड्स आर डेंसर एंड नॉट कंप्रेसिबल लाइक गैसेस। लिक्विड्स जेके आहिनि उहे घाटा हूंदा आहिनि ऐं उहे गैसुनि वांगुरु कंप्रेसिबल कोन हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते हीउ ॾिसो, चाक पाउडर आहे, उनखे जेकॾहिं तव्हां हिन पिस्टन ते प्रेशर लॻाए इनखे कंप्रेस कयो, इनखे सोढ़ो कयो त उहो सोढ़ो कोन थींदो। सॉलिड कैन नॉट बी कंप्रेस्ड। वाटर आहे लिक्विड, उनखे तव्हां कंप्रेस करण जी कोशिशि कयो त उहो बि कंप्रेस कोन थींदो, सोढ़ो कोन थींदो। पर गैस जेका आहे उनखे तव्हां कंप्रेस कयो त उनखे तव्हां काफ़ी हद ताईं कंप्रेस करे सघो था, उनजो वॉल्यूम घटाए सघो था। ही मिसाल असांखे इहो बि ॿुधाए थो त लिक्विड्स जेके आहिनि उन्हनि जो जेको वॉल्यूम आहे उहो स्पेसिफिक हूंदो आहे, उहो रिटेन करे सघे थो। उनखे तव्हां प्रेशर जे ज़रिए उन जे वॉल्यूम खे घटाए कोन था सघो। मिसाल जे तौर ते ॾिसो, कंटेनर में लिक्विड भरियल आहे, तव्हां उनखे मथां प्रेशर लॻायोसि, हाणे हिते अची करे तव्हां पहुतव, हाणे अञा वधीक प्रेशर लॻायोसि तॾहिं बि तव्हांखे लिक्विड उते ई मिलंदो, उनजो वॉल्यूम जेको आहे उहो घटि कोन थो थिए, उनखे तव्हां कंप्रेस कोन था करे सघो। छो त लिक्विड जा जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि उहे हिक ॿिए जे वेझो तमामु घणा हूंदा आहिनि, उहे घाटा हूंदा आहिनि। नंबर चौथी कैरेक्टरिस्टिक्स हीअ आहे, द मॉलिक्यूल्स ऑफ लिक्विड्स आर फेयरली फ्री टू मूव। लिक्विड जा जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि, पाणियाठनि जा मॉलिक्यूल, उहे हरकत करण जे लाइ काफ़ी हद ताईं आज़ादु हूंदा आहिनि। इन जे करे पाणीअ जो वहिकिरो थींदो आहे, मिल्क जो जेको आहे वहिकिरो थींदो आहे। जेके बि लिक्विड्स शयूं आहिनि उन्हनि जा मॉलिक्यूल चुरपुर आसानी सां करे सघंदा आहिनि। तंहिंजे करे उन्हनि खे जेकॾहिं थोरो लोॾिजे त उहो तव्हांखे पाणियाठ जेको आहे छुलंदे नज़र ईंदो ऐं हिकिड़ो मॉलिक्यूलनि जो लेयर ॿियनि मॉलिक्यूल्स जे मथां जेको आहे उहो रोल पिणु कंदो आहे। पंजी कैरेक्टरिस्टिक्स हीअ आहे, द बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड्स डिपेंड्स ऑन द एक्सटर्नल एटमॉस्फेरिक प्रेशर। पाणियाठनि जी जेका टहिकण वारो दर्जो आहे, बॉइलिंग पॉइंट आहे, उहा ॿाहिरीं एटमॉस्फेरिक प्रेशर ते डिपेंड करे थी। मिसाल जे तौर ते सी लेवल ते, यानी जिते असांजा घर आहिनि आम तौर ते, उते तव्हां पाणी खे बॉइल कयो त 100 डिग्री सेंटीग्रेड ते बॉइल थींदो। पर तव्हांजो जेकॾहिं घर मथे आहे, तव्हां किथे जबलनि वारे हिकिड़े इलाइक़े ते रहो था, तक़रीबन माना 1800 मीटर सी लेवल खां मथे, त पाणी जो जेको बॉइलिंग पॉइंट हूंदो 93 डिग्री सेंटीग्रेड थी वियो। अञा जेकॾहिं मथे वेंदो तक़रीबन 3000 मीटर सी लेवल खां मथे, त पाणी जेको आहे उहो बॉइल थींदो 90 डिग्री सेंटीग्रेड ते। हाणे ॾिसो, जीअं जीअं मथे था वञूं तीअं तीअं असांजो जेको टेम्परेचर आहे बॉइलिंग पॉइंट जो उहो घटिजंदो थो वञे। पहिरियां हुयो 100, मथे हलियासीं त 93, अञा मथे हलियासीं त 90, अञा मथे हलियासीं त 79 डिग्री सेंटीग्रेड ते पाणी बॉइल थियणु लॻे थो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा यादि रखो त मथे हलण सां छा थींदो, एटमॉस्फेरिक प्रेशर जेको आहे घटिजंदो वेंदो। हाणे जीअं मथे था वञूं त एटमॉस्फेरिक प्रेशर घटिजे थो त बॉइलिंग पॉइंट पिणु घटिजे थो। त हिते असां चयोसीं बॉइलिंग पॉइंट डिपेंड कंदो आहे एक्सटर्नल एटमॉस्फेरिक प्रेशर ते। एटमॉस्फेरिक प्रेशर जेतिरो घटि हूंदो, बॉइलिंग पॉइंट पिणु ओतिरो घटि हूंदो। एटमॉस्फेरिक प्रेशर जेको आहे जेतिरो वधीक हूंदो ओतिरो बॉइलिंग पॉइंट वधीक हूंदो। कीअं थो मथे वञूं त असां एटमॉस्फेरिक प्रेशर छो थो घटिजे? छो त जीअं तव्हां ज़मीन जे वेझो आहियो, सरफेस ते आहियो, त उते हवा जो दॿाउ तमामु घणो आहे। पर जीअं जीअं तव्हां मथे हलंदा वेंदो त हवा जो जेको दॿाउ आहे उहो घटिजंदो वेंदो आहे। एटमॉस्फेरिक प्रेशर जेको आहे उहो मथे हलण सां इन जे करे ई घटिजंदो वेंदो आहे। हाणे असीं पाणी खे जेको असां चऊं था त बॉइल करण जो मिसाल वठूंसि, त ॾिसो हिते छा आहे, हिनखे हीट कोन्हे का ॾिनल। अंदरि जेको पाणीअ जे अंदरि वेपर प्रेशर आहे उहो तमामु थोरो आहे, पर मथां उन पाणियाठ जे सरफेस ते जेको एटमॉस्फेरिक प्रेशर आहे उहो घणो आहे। त छा थींदो, पाणी बॉइल न थींदो, वाक़ई बि कोन थींदो। छो त तव्हां हिनखे बाहि या टेम्परेचर ॾिनी, टेम्परेचर हिन जो वधायो ई कोन्हे को।
दी एटमॉस्फेरिक प्रेशर इज़ ग्रेटर देन द वेपर प्रेशर। एटमॉस्फेरिक प्रेशर जेको आहे उहो इन वेपर प्रेशर खां वधीक आहे। हाणे असां हिनखे ॾिनीसीं हीट, टेम्परेचर वधंदो, टेम्परेचर वधंदो त हिन पाणियाठ जे अंदरि वेपर प्रेशर जेको आहे, बुखार जेके आहिनि उहे ठहंदा। हाणे बुखार जेॾी महिल जो वञी करे ॿाहिरि एटमॉस्फेरिक प्रेशर जे बराबरि थींदा त पोइ इहो तव्हांजो जेको पाणी आहे, जेको पाणियाठ आहे, उहो तॾहिं बॉयल करणु शुरू थींदो। हुते छा हुयो, जीअं तव्हां ज़मीन जे वेझो हुयो त एटमॉस्फेरिक प्रेशर घणो हुयो त असांखे घणो वेपर प्रेशर पियो खपे, पर जीअं मथे वियासीं त एटमॉस्फेरिक प्रेशर घटि हो त असांखे हेठों वेपर प्रेशर बि घटि पियो खपे। इन जे करे मथे हलण सां छा थींदो त बॉइलिंग पॉइंट जेका आहे लिक्विड्स जी उहा घटिजंदी वेंदी। यानी तव्हांखे थोरो वेपर प्रेशर खपे त मथां थोरो एटमॉस्फेरिक प्रेशर हूंदो त हीउ पाण ई बॉयल थींदो, ट्रक करणु लॻंदो। असांजो ही लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।